इंग्लैंड जे हिकु अख़बार में कुझु हिन तरह सां हिकु लर्ज़ाईंदड़ किस्सो लिखियलु हुयो त हिकु माउ जी हिकु ई धीउ हुई, मैरी। उन खां अलावा उन जी का बि औलाद न हुई। जॾहिं जवान थी त माउ हुन जी हिकु ख़ुशहाल फैमिली में हिकु नौजवान सां शादी कराए छॾी ऐं पाण बि हुननि सां गॾु रहण लॻी। हिननि खे हिकु सुहिणी न्याणी ॼाई जंहिंजो नालो एलिज़ाबेथ रखियो वियो। नानी खे ॼण त हिकु रांदीको मिली वियो ऐं एलिज़ाबेथ बि पंहिंजी नानी सां काफ़ी हिरी वई। वक़्तु गुज़रंदो रहियो, एलिज़ाबेथ वॾी थींदी वई ऐं संदसि नानी पोढ़ाइप ॾांहुं वञण लॻी। हाणे नंढड़ी एलिज़ाबेथ एतिरी थी वई हुई जो पंहिंजा कपिड़ा पाण चेंज करे वठंदी हुई ऐं मैरी सोचियो त माउ पोढ़ी थी वई आहे ऐं महिमान वग़ैरह अचनि था त उन्हनि में ठहंदी नाहे। त हाणे मैरी चयो त माउ खे ओल्ड हाउस याने पोढ़े माण्हुनि जे मख़सूस घर में दाख़िल कराईंदासीं। माउ ॾाढियूं मिनथूं कयूं, एहतजाज कयो, घर में पंहिंजी ज़रूरत जो अहसासु ॾियारियो ऐं नंढड़ी एलिज़ाबेथ जो अहसासु ॾियारियो, पर मैरी हिकु ई ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त ओल्ड हाउस वञण सां रिश्ता टुटी त न वेंदा आहिनि। नंढड़ी एलिज़ाबेथ बि नानी सां काफ़ी हिरी वई हुई। हुन बि नानी खे घर रखण जो चयो, पर हुन जी ॻाल्हि बि कंहिं न ॿुधी। आख़िरकार मैरी ही चवंदे माउ खे राज़ी कयो त असां अव्हां खे छंछरु आचर ते घर वठी ईंदासीं। त हीअं मैरी पंहिंजी माउ खे ओल्ड हाउस में दाख़िल कराए छॾियो। कुझु अरसो त मिलण जो सिलसिलो हलंदो रहियो, पर आहिस्ते आहिस्ते उन पोढ़ी माउ जो मुक़दर इंतज़ार में बदिलजी वियो। वॾा वॾा ख़त लिखंदी ऐं मैरी खे मुहबत जूं ॻाल्हियूं यादि ॾियारींदी ऐं नंढड़ी एलिज़ाबेथ जे लाइ बि प्यार ऐं मुहबत जूं ॻाल्हियूं लिखंदी हुई, पर हाणे ख़त जो जवाबु अचणु बंदि थी वियो। हिकु दफ़ा मैरी पंहिंजी माउ खे ही ख़त लिखियो त हिन वारे क्रिसमस खां हिकु राति पहिरियां मां तव्हां खे वठी ईंदसि। हाणे पोढ़ी माउ खे शिद्दत सां हुन ॾींहं जो इंतज़ारु रहण लॻो। हुन वॾी मुहबत सां पंहिंजी प्यारी ॾोहिटी एलिज़ाबेथ जे लाइ हिकु ऊन जो स्वेटर सिबियो ऐं वॾी मुहबत सां हुन तोहफ़े खे खणी 24 दिसंबर जी राति बालकोनी में इंतज़ारु करण लॻी। उहा हिकु बर्फ़ानी राति हुई, तमामु घणी थधि हुई, पर हू अचण वारियुनि गाॾियुनि खे गौर सां ॾिसंदी रही त कहिड़ी गाॾी में मुंहिंजी धीउ मैरी ईंदी ऐं मूंखे घर वठी वेंदी। थधि तमामु वधी वई ऐं इहो मंज़रु ॾिसी उन ओल्ड हाउस जी हिकु ख़ादिमा खे उन ते ॾाढो तरस आयो। उहा बार बार हुन खे हीटर वारे कमरे में अचण जो चवंदी रही, हुन खे गरम शॉल खणी आणे ॾिनई ऐं चांहि ठाहे ॾिनई। हिन खे बार बार चवंदी रही त कमरे में अची वञो, पर पोढ़ी माउ खे पंहिंजी धीउ ऐं ॾोहिटी जो इंतज़ारु हो। हू सर्दी जी राति में ओल्ड हाउस जी बालकोनी में इंतज़ारु कंदी रही, पर मैरी खे न ई अचिणो हो ऐं न ई हू आई। आख़िरकार सॼी राति सीअ में ॾकंदे उन माउ गुज़ारे छॾी ऐं उन्हीअ सीअ ऐं थधि जे करे हुन खे नमूनिया थी वियो। तबीयत ख़राब थींदी वई ऐं आख़िर हुन बीमारी जा सूर न सहंदे पोढ़ी माउ जो इंतकाल थी वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ हुन पोढ़ी माउ जी धीउ मैरी पंहिंजी माउ जो सामान खणण जे लाइ ओल्ड हाउस आई त ओल्ड हाउस जी उन ख़ादिमा उहो सॼो मंज़र हुन खे ॿुधायो। मैरी हुन खे वॾी पघार जी लालच ॾेई घर वठी वञण जी दावत ॾिनी त तूं मूं सां गॾु मुंहिंजी ख़िदमत जे लाइ मुंहिंजे घर हल ऐं मां तोखे सुठी पघार ॾींदसि। ख़ादिमा हुन खे अहसासु ॾियारण जे लाइ चयो त मां तव्हांजे घर ज़रूरु ईंदसि, पर हींअर न। जॾहिं तुंहिंजी धीउ एलिज़ाबेथ तोखे ओल्ड हाउस में दाख़िल कराए वेंदी त मां उन सां गॾु हुन जी ख़िदमत जे लाइ हली वेंदसि। हिकु सबक़ु आहे हिन वाक़िए में, पंहिंजे पोढ़े माउ पीउ जो ख़्यालु रखो, हुननि जी ख़िदमत खे सआदत सम्झो।
ही त गैर मुस्लिमनि जे मुआशिरे जी रस्म बणिजी वई आहे माउ पीउ खे ओल्ड हाउस में दाख़िल कराइण। पर अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त अॼु हुननि जी नक़ल कंदे, हुननि खे ॾिसंदे मुसलमाननि में बि ही शइ वधंदी पई वञे त माउ पीउ खे ओल्ड हाउस में दाख़िल कराए छॾियो। उहे माउ पीउ जिन्हनि सियारे जी थधी रातियुनि में पंहिंजी बीमारियुनि ऐं तकलीफ़ुनि खे विसारींदे असांजो ख़्यालु रखियो, ऐं अॼु जॾहिं उन्हनि खे ख़िदमत जी ज़रूरत आहे त औलाद वटि उन्हनि जी ख़िदमत जे लाइ वक़्तु नाहे। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम वालिदैन खे औलाद जे लाइ जन्नत ऐं जहन्नम क़रार ॾिनो त जेकॾहिं हू उन्हनि जी ख़िदमत करे त उन जे लाइ जन्नत आहे, ऐं जेकॾहिं हुननि जी नाफ़रमानी करे त उन जे लाइ दोज़ख आहे।